असां वेठा आहियूं कायदे अमन प्रेस क्लब में ऐं कायदे अमन जो प्रेस क्लब जो सदर आहे वहीद अबड़ो साहब उन सां गॾु वेठा आहियूं। उन सां हिकिड़ो धूम टीवी जे नाले ते जेको उदयम टीवी चए थो मुंहिंजी सैटेलाइट चैनल आहे, हालांकि उहो वेब चैनल आहे, उन जे नाले ते जेको आहे सिक्योरिटीअ जा 4000 ऐं मानियूं टिकियूं खाई उन खां पोइ रवानो थियो ऐं लोगोस वग़ैरह बि अदा खे ॾेई वियो, पर हिन महिल ताईं अधे खे रखियो अथई। वरी उन खां पोइ नुमाइंदगी खसणु यानी हिकिड़ी टिड़िक ठगी वारो जेको माहौल हले थो अॼुकल्ह, उहा सहाफ़त वारो जान उन जो अहिड़े क़िस्म जो इदारो। वधीक असां भाउ वहीद खां पुछंदासीं त बाबा छा मसइलो, कीअं मसइलो थियो, त मूंखे ख़बर पई त ॾाढो मूंखे अफ़सोस थियो ऐं मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल जी जा तसलसल सां आउं इहा अॻिते ॻाल्हि वधाइणु चाहींदुसि त इनखे अहिड़नि माण्हुनि खे अहिड़नि इदारनि खे तुर्त इन्हनि जे ख़िलाफ़ु जेको एक्शन खणणु घुरिजे। त पहिरियों असां वहीद अबड़ो जेको आहे कायदे अमन प्रेस क्लब जो सदर उन खां व्यू वठंदासीं त मसइलो छा हो। मां मुंहिंजी सिंध न्यूज़ वारनि दोस्तनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां जिन जेको आहे सो कायदे अमन प्रेस क्लब में अची करे असां खां हक़ीक़त मालूम करण जे लाइ पहुता। संदसि सॼी टीम जो मां निहायत शुक्रगुज़ार आहियां। दोस्तों असल में ॻाल्हि इहा हुई त असांजे गोल्की जो दोस्त आहे जहांगीर अबड़ो साहब जेको धूम टीवीअ जो ब्यूरो चीफ सॼी जेको आहे सो तव्हां ख़िदमत कयो त जीअं असांजी थोरी इज़त थिए। त हू दोस्त जॾहिं मूं वटि आया त मां खे चांहि बि पीआरी, मानी बि ठाराई, प्लस में जेकी मुंहिंजो हाल हुयो सिंधी सकाफ़त जे हिसाब सां मां खे पंहिंजी इज़त ॾिनी। ईअं ॻाल्हियूं कंदे हिननि मूंसां ॻाल्हि ॿोल कई, मूंखे चवंदे यार तव्हांजो तमामु जेको आहे बहितरीनु सेटअप आहे ऐं जेको आहे सो असांजो जेको ब्यूरो चीफ आहे हुन जेको आहे सो डिफॉल्टर आहे, हुन असांखे पैसा जेको आहे सिक्योरिटी जा अॻे त ठीकु आहे असां पाण में डिस्कस कईसीं। असां हिन सां तइ कयोसीं 20,000 रुपए में 3 कार्ड, 20,000 रुपए में 3 कार्ड तइ थिया, जंहिंमें जेको हुन पंहिंजो पाण चयो त ब्यूरो चीफ तव्हां मुंहिंजे लाइ ऐं डिस्ट्रिक्ट रिपोर्टर जे लाइ साईं सिरबख्श अबड़ो साहब, कैमरामैन जे लाइ भाउ नज़ीर साईं। असांखे जेको आहे सो उहो पंहिंजो जेको आहे सो रेवन्यू बि ॾेई वियो ऐं हीअ जेको आहे पंहिंजा कार्ड बि ॾेई वियो, हीअ धूम न्यूज़ जे जेके रेवन्यू आहिनि कार्ड जूं ID कार्ड उहे बि ॾेई वियो। उन खां अलावा पंहिंजा विज़िटिंग कार्ड ॾिना अथई, हीअ 2 जेके आहिनि पेनियूं ॾिनी अथई, ठीकु आहे, ऐं हीअ 2 लोगास ॾिना अथई जेके असांखे हिन ऐं असां सां गॾु जेको आहे हुन लाइव गाड़ी जे अॻियां तस्वीरूं कढायूं आहिनि। उन खां पोइ 4,000 रुपया वठी करे हीअ जॾहिं हितां वियो मोकिलाए त गंबर जो हिकिड़ो दोस्त हुयो, मां हुनखे फ़ोन कई त हीअ दोस्त असां वटि बि आया आहिनि ऐं तव्हां वटि बि अचनि था, बराए महिरबानी करे हिननि खे तव्हां रेस्पेक्ट ॾिजो। हुननि गंबट वारे दोस्तनि बि हिननि खे बिल्कुलु सुठे नमूने सां मानी खाराए, हिननि खे इज़तूं ॾेई ऐं हिननि जो जेको आहे सुठो इस्तक़बाल करायो करे ऐं हुन जेको आहे असांजे ख़िलाफ़ु हिकिड़ी ग़लति जेकी रिपोर्ट हलाई ऐं जेको हिकिड़ो वॉइस में ग्रुप में रखियो, हुन रखियो त जेको आहे अब्दुल वहीद अबड़ो जो लाड़काना से है वो एक फ्रॉडी है, वो ठग है, उसका धूम न्यूज़ से कोई ताल्लुकात नहीं। जब मेरा धूम न्यूज़ से कोई ताल्लुकात नहीं तो आप ये क्या दे के गए हैं हमें? मैं आपसे ये पूछ रहा हूँ कि भाई मुनवर्दी साहब मुझे ये बताएं क्या है ये आपके धूम न्यूज़ का लोगोज हैं, ये आपकी दी हुई पेन है और ये आपकी रिबन है, ID कार्ड के ये कवर हैं और ये आपके जो विजिटिंग कार्ड हैं वो आप दे के गए हैं, हमसे 4,000 रुपये लेके गए हैं, उसके हमारे पास गवाह हैं। और ये शर्म की बात है कि सहाफ़ी हैं हम सहाफ़ी हैं, ये हमारा पैगंबरी पेशा है, हम खिदमत करते हैं लोगों की। आप पैसे भी लेके जाते हैं, नमक भी खा के जाते हैं, फिर उसको आप गलत जो है वो इस्तेमाल करते हैं। ये फराडी हैं, इनके खिलाफ कार्रवाई करें, ये मैं सबसे मुतालबा करता हूँ। और ख़ास करके मैं अपने सिंध के जो दोस्त हैं हमारे वो इन फराडी से बचें, इस लोगों को जो भी लेके आए उनके खिलाफ कार्रवाई करें। अच्छा, आप इसके लिए कदम कौन सा उठाएंगे अभी, आपका क्या इरादा है? सर असल बात यह है कि मैं तो यही कहूँगा कि उसकी भलाई और इज़्ज़त इसमें है कि वो हमारे साथ जो किया है उसके कि वो माफ़ी मांगे हमसे, ठीक है, और उसने जो ये सब किया है उससे हमारा जो है कोई उसकी ज़ाती दुश्मनी नहीं है, हमारे पैसे भी वो वापस दे के जाए और हमसे वो माफ़ी मांगे, इसमें ये अच्छी बात होगी। और ये नहीं करता तो मजबूरन कुछ ना कुछ तो हमें करना पड़ेगा। ये बताएं, ये सैटेलाइट चैनल जो भी हैं ये सिक्योरिटी लेते हैं सहाफ़ियों से, पैसे लेते हैं इश्तिहारों के, तो फिर सहाफ़ी कहाँ से लाता है ये पैसे? हाँ, ये बिल्कुल आपका सवाल बिल्कुल सही है भाईजान। सहाफ़ी सिर्फ अपनी इज़्ज़त के लिए, अपनी इज़्ज़त और माशरे में अपनी इज़्ज़त बढ़ाने के लिए अपने जेब से जो पैसे देते हैं, जो शफ़ाफ और साफ सहाफ़त करना चाहते हैं, जैसे हम लोग हैं, गरीब लोग हैं, अपनी इज़्ज़त के लिए हम अपने जेब से पैसे देते हैं, सिर्फ इसीलिए देते हैं कि हमारे पास ये जो लोगो होगा तो हम किसी के साथ ये कमेंट लेंगे या किसी मुतासर का हम कोई मसला होगा वो आगे ऐवानों तक पहुँचाएंगे, ये हमारी एक खिदमत है। इससे आप हींअर असां जेको कायदे अमन प्रेस क्लब जे ऑफिस सेक्रेटरी नज़ीर अहमद थीम सां थोरी ॻाल्हि ॿोल कंदासीं, छो जो हीअ बि उते मौजूदु हो। जी नज़ीर, इहो कीअं मसइलो थियो आहे, तव्हां महिरबानी करे ॿुधाईंदा? साईं
असांजो कायदेवन प्रेस क्लब जो लाड़काने जनाबा गेट के बिल्कुल साम्हूं है ऐं मुल्तान का पंहिंजो धूम न्यूज़ वारा आया हिते जंहिंजो नालो मुनवर अज़ीज़ राजपूत उन्हनि आया असांजे प्रेस क्लब में वेठा असां उन्हनि जी कुझु किराबत कईसीं ऐं जेको असांजो सिंधी सकाफ़ती आहे असांजो अवलिन हुनखे बाक़ाइदा इज़त ॾिनीसीं पर इहा असांखे ख़बर कोन्हे त उहो को फिराडी आहे फिराड जे बुनियाद ते उहो पंहिंजी गाॾी काए जेको आहे सो सिंध वासियुनि खे ठॻींदो पियो हुते इहा असांखे बाद में ख़बर पई ते उहो असांजे ऑफिस में आयो ऐं असांखे लोगा बि ॾिनई ऐं उन खां बाद में जेको आहे सो असांखां सिक्योरिटी बतौर जेको आहे सो एडवांस बि वठी वियो एडवांस वठी वञण खां पोइ जेॾी महिल उहो पंहिंजे मुल्तान पहुतो उन खां